अस्सलाम वालेकुम दोस्तों। अमेरिका जी स्टेट वर्जीनिया जेके स्टेट ऑफ लव भी चयो वेंदो आहे, उतां तव्हां सां मुखातिबु आहियां। सो हाणे मां निकितो आहियां कचिरो उछलाइण लाइ घर जो, जिते जिते जंहिं फ्लैट में रहां थो दोस्तनि सां, हिते घुमण वञूं था मुख़्तलिफ़ जॻहनि ते। अॼु वरी हिते वर्जीनिया में आहियां, ज़िया कुरैशी साहब सां गॾु रहां थो, जेको सीनियर सहाफ़ी असांजो रहियो आहे इबरत अख़बार में। वॾो अरसो उन्हनि ज़िंदगी गुज़ारी आहे ऐं हाणे 2-2.5 सालनि खां हिते अमेरिका में आहिनि। सो उन्हनि वटि रहां पियो। सो अॼु कचिरो जमा थी वियो घणो, मूं सोचियो त इहो वञी करे उछलाए अचां, छो जो हिते अमेरिका में हर कमु माण्हू पाण कंदा आहिनि। घर जी सफ़ाई थी वई, घर जो रध पचा थी वियो, ऐं जेको बि थांव धोइण थिया, कपिड़ा धोइण थिया, सभु कमु पाण कंदा आहिनि। छो जो हिते जेको आहे न, माण्हू उहो अफोर्ड नथा करे सघनि। जीअं असां वटि हुते कराची में त तव्हां ॾिठो हूंदो, कचिरो खणण जे लाइ बि असां वटि माण्हू रखियल आहिनि। सो हिकु ॾींहुं मुंहिंजे पुट मूंखे ॿुधायो, कराची में त वेठा हुआसीं घर, बेल वॻी त चयईं त बाबा उहो कचिरे वारो आयो आहे। त मूं हुनखे सम्झायो, बाबा कचिरे वारा त असां आहियूं, उहो त सफ़ाई करण वारो आहे न, सफ़ाई करण वारो आयो आहे, ईअं चयो। सो कचिरो ज़ाहिर आहे हिते जेको कंदो आहे त उहो पाण ई सफ़ा कंदो आहे माण्हू। एतिरे क़दुरु जो जेके पेट हूंदा आहिनि, जेके माण्हू हिते पालींदा आहिनि, कुता वग़ैरह, उहे जॾहिं ॿाहिरि हुनखे घुमाइण वेंदा आहिनि त उन्हनि खे अगरि उते को पोटी करे थो, कोई उन्हनि जो कुतो आहे नंढो गुलर पपी जेके चवंदा आहिनि, त उनजे लाइ उन्हनि खे थैली हथ में हूंदी आहे, उहो जिते करे त उहो मालिक खे पाण खे साफ़ु करिणो आहे उहो। सो हिते बि वञा पियो डम्पस्टर ते, कचिरो मुंहिंजे हथ में आहे, उहो ॾेखारणु नथो चाहियां हरूभरू, छो जो कोई माण्हू कॾहिं वीडियो ॾिसंदो आहे, कोई किथे कोई मानी खाईंदो आहे वेठो या कुझु, त सुठी ॻाल्हि न आहे। सो हिते ॾिसो सफ़ाई केतिरी आहे हिन इलाइक़े में जिते रहूं पिया, तमामु ज़बरदस्त सफ़ाई सुथराई लॻी पई आहे। हिनजे करे दिलि बि न चवंदी आहे माण्हू को कचिरो करे अहिड़े साफ़ इलाइक़े में। ऐं छा हिते डम्पस्टर ठहियल आहिनि, जिते माण्हू सॼे घर जो कचिरो जमा थींदो आहे, त पोइ थैली में जमा करे ॿधी करे उनखे डम्पस्टर रखियल आहिनि, उन में अची हिकु जॻह ते उछलाईंदा आहिनि, ऐं पोइ उतां रोज़ानो जी बुनियाद ते हितां जी जेका गवर्नमेंट आहे, उन गाॾियूं ईंदियूं आहिनि, खणी वेंदियूं आहिनि। ऐं कुझु माण्हू वरी जेके आहिनि, घर जॾहिं तव्हां शिफ्ट कंदा आहिनि, कंहिं ॿिए हंधि वेंदा आहिनि, घर जो सामान बि जेको हूंदो आहे न, उहो बि उते डम्पस्टर ते रखी वेंदा आहिनि। छो जो जीअं सिंधीअ में चवंदा आहिनि न, असां वटि त 8 आना उठ 12 आना गिलाणी, फासी पए गप में त रुपयो कढाणी। सो हिते उहो सिस्टम आहे त जेकॾहिं घर जो फर्नीचर आहे, सामान आहे, उहो जेकॾहिं लाहिणो, गाॾीअ ते लोड कराइणो, वरी ॿिए हंधि शिफ्ट करिणो, वरी उते चाढ़ाइणो, ॾाढो महांगो आहे। सो माण्हू चवंदा आहिनि त बसि इहो हिते उछलियूं था, नए घर में नओं सामान वठंदासीं। छो जो सामान लाहिण चाढ़ण लाइ हिकु त बजट टुटी पए सघे थो, एतिरा पैसा लॻी वेंदा आहिनि जो एतिरे में नओं अची वञे उहो सामान। सो इन करे डम्पस्टर ते रखी वेंदा आहिनि। हे पार्क बि तव्हां ॾिसो था, बेंचियूं रखियल आहिनि, माण्हू हिते वेहंदा आहिनि, शाम जो सुबुह जो वॉक कंदा आहिनि, साहु पटींदा आहिनि। ॾाढी ज़बरदस्त सोसाइटी आहे हिकिड़ी हिते, हीअ हाउसिंग सोसाइटी। ऐं डम्पस्टर ॾे वञा थो, हाणे कचिरो मुंहिंजे हथ में आहे, थैली, सो उछलाइण वञा थो। ऐं हिते हिन कचरा कुंडी जेके चवंदा आहियूं असां, कचरा दान, गंद पेटी, उहा जदीद तरीक़े जी ठहियल आहे। हुन में लिखियलु आहे त हिन में हे शयूं तव्हां नथा उछलाए सघो, छोकी अंदरि हुन में वरी डम्पस्टर आहे, त हुन में मशीन लॻल आहे जेका हुननि खे डंप करे ऐं रखंदी वेंदी आहे, पोइ गाॾीअ में उहो लोड कंदा आहिनि कचिरो। सो डम्पस्टर वटि पहुची विया आहियूं। त ॾिसो था सामान हिते माण्हू सोफ़ा सेट उछलाए विया आहिनि। हिते डम्पस्टर ते पहुची विया आहियूं। सो ॾेखारियांव थो सामान केतिरो माण्हू हिते उछलाए विया आहिनि। सोफ़ा सेट पंहिंजा जेके आहिनि, बेड, सोफ़ा सेट, कमोड वग़ैरह न, गदा बि, हीअ डम्पस्टर आहे। ऐं हिन में ही कचिरो जेको आहे सभु माण्हू अची उछलाईंदा आहिनि ॾाढो सुठे तरीक़े सां।
ॿाहिरि बि ॾिसो केॾी सफ़ाई लॻी पई आहे ऐं हिन में बाक़ाइदा हीअं दरी रखियल आहे हिकिड़ी जेका खोले करे उन में कचिरो उछलाइणो आहे। हीअ ॾिसो हीअ बाक़ाइदा दरी खोलीसीं, हाणे हीअ कचिरो हिन में वेंदो वियो, ये बंदि कईसीं, हाणे अंदरि मशीन हलणु शुरू थी ॾिठो, हुनखे इहा डंप थी करे कचिरे खे। ऐं हिते ॿाहिरि वरी इहे माण्हू इहे उछलाए वेंदा आहिनि सामान। तव्हां ॾिसो था जेको हीअ डम्पस्टर आहे, जेके गंद पेटी चवंदा आहियूं। सो ईअं ई हर इलाइक़े में उते पाण वटि बि हिकिड़ी गंद पेटी हुजणु खपे, उते डस्टबिन पई हूंदियूं आहिनि, उहे ई माण्हू खणी वेंदा आहिनि। अच्छा, हिते वरी ॾिसो न, हीअ सामान माण्हू, हीअ डम्पस्टर आहे त हीअ उछलाए विया आहिनि। LED बि उछलाए विया आहिनि हिते ॾिसो, टीवियूं बि उछलाए विया आहिनि। अबोर हाणे TV LED ॿ पयूं, LED बि उछलाए विया आहिनि हिते। हे ॾिसो LED टीवियूं उछलाए विया आहिनि, यकीननि ख़राबु हूंदियूं, चवंदा हूंदा केरु खणे, हिन भलो आहे नई वञी वठंदासीं। सो हीअ वरी ॿाराणो को रांदीको आहे, हीअ बि उछलाए विया आहिनि हिते। ॿार खेॾंदा आहिनि जेको घर ठहियल हूंदा आहिनि। अच्छा, हीअ मेकअप किट बि आहे, हीअ बि उछलाए विया आहिनि हिते। सो डम्पस्टर ते माण्हू इहे शयूं रखी वेंदा आहिनि, जेके पोइ वरी खपंदी आहे त पोइ खणी बि वेंदा आहिनि। असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उहो तक़रीबन रोज़ु राति जो चकर हणंदो आहे डम्पस्टर जा, नालो नथा खणूं। सो मूंखे बि हिकु दफ़ो वठी वियो आहे सामान खणणु। साफ़ु सुथिरो सामान हूंदो आहे, अक्सर माण्हू खणी वेंदा आहिनि हितां। सो टेबलियूं, कुर्सियूं, सोफ़ा सेट हिते माण्हू छॾे वेंदा आहिनि, पोइ खणी वेंदो आहे। सो इहा हुई कचरा कुंडी, लाइट अगेंस्ट थी वई आहे। हाणे हेॾो जेको आहे न, हीअं थिया त सही आहे, मां नज़र त अचां न, वरी माण्हू चवंदा भई हिकु रंग अथई भलो, नज़र बि नथो अचे, लाइट अगेंस्ट में न चहिरो साफ़ु न ईंदो आहे। सो कचिरो उछलायोसीं, LED टीवियूं ॿ पयूं आहिनि। दोस्त खे चवां यार डम्पस्टर ते ॿ LED पयूं थी ज़बरदस्त, मथां ऑन हुजनि, सो मथां खणणु अचूं हितां वरी पोइ थोरी देरि में। सो एॾा सुठा सुठा सामान हिते माण्हू उछलाए था वञनि। माइक्रोवेव अवन, रेफ्रिजरेटर सही हालत में। माइक्रोवेव अवन त हिकिड़ो असां ॾिठोसीं, उहो ऑन हुयो बिल्कुलु, थोरो हुनजो शीशो अंदरां भॻल हो त माण्हू उछलाए विया आहिनि। पुरसुकून माहौल लॻो पियो आहे। उहो माण्हू कंहिंखां नथो पुछे त हे कपिड़ा कहिड़े क़िस्म जा पाता अथई, या काॾे निकितो आहे, छा थो करें। असां वटि त ईअं हूंदो आहे, नओं माण्हू को ॾिसंदो आहे, कोई माण्हू किथे पुछंदो, पहिरियां सुवाल इहो पुछंदो, केरु जवान आहे भाऊ। सो हिते कंहिंखां को सरोकार न आहे, हर माण्हू पंहिंजे कमकार सां लॻो पियो आहे, बिज़ी आहे। असां ई वांदा आहियूं, घुमंदा था रहूं। ॿाहिरि घुमण आया आहियूं त घुमंदासीं। सो इहो मां तव्हांखे ॾेखारियमि गंद पेटी, जिते कचिरो उछलायो आहे। सो पंहिंजे घर जी तव्हां बि पाण सफ़ाई कंदा कयो, ईअं सफ़ाई हूअं बि निस्फ़ ईमान आहे न। बाक़ी माण्हुनि जे अक्सर ज़िंदगीअ में इहो मरहला ईंदा रहंदा आहिनि, कॾहिं सुख कॾहिं ॾुख, मिड़ई गुज़ारिजे पई ज़िंदगी। कलाम आहे न, ज़िंदगी प्यार का गीत है, से हर दिल को गाना पड़ेगा। असां बि ॻायूं पिया, मुमताज़ मौला जो कलाम आहे, रेशमा परवीन वारो, ज़िंदगी साकू नचा झुमरांदे शौक़ी है असां, हाय हाय पेरां तले छाले पड़े दुलां दे शौक़ी है असां। सो ज़िंदगी सभिनी खे नचाए पई, सभु नचनि पिया। हैदर क़ादरी चवाणी, मां पुछंदो आहियां सुवाल त इहो कहिड़ो ज़मानु आहे, असां नचूं था, हू नचनि था, सभु नचनि था। हुन चयो इहो त बेगरता वारो ज़मानो आहे। दोस्तनि जी इहे ॻाल्हियूं यादि ईंदियूं रहंदियूं आहिनि, कॉन्टेक्ट में बि आहियूं। अच्छा, सभिनी खे वरी इहो आहे त सौराब यको छो हलियो आहे, ॿ टे महीना थिया आहिनि अमेरिका में। बहरहाल नेठि त थींदो सोजरो, रहणी नाहे राति, सबक़ खे इहा तात त मोटी ईंदो मेंदरो। सभिनी खे इहा तात आहे, इनशाला
मोटी ईंदुमि ऐं वरी नए कंहिं विलाग सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदुसि।